के थी हिडकी दिल में ख्याल के अदे करीम दाद याद कयो न न न अदे हजूर बख्श याद कयो न न न मकसूद अहमदिया मसूद अहमद याद कयो हिडकी छडे जे डिठई मु तोखे चयो कोन दिल वारो याद कंदो आ त हिडकी थींदी आ उन जो नालो वठबो आ त हिडकी छडे वींदी आ अदा या बहराड़ी में यह गाल आहे या काने यानी असा ऐं तव्हां पंहिंजे दिल जो राज था ॿुधायूं त जॾहिं बि को दिल वारो कंहिंखे किथे बि यादि कंदो आहे त उन जे यादि जो असर ॿिए ते पवंदो आहे उहो पढ़ियल हुजे या अणपढ़ियल हुजे नेक हुजे या गुनहगार हुजे पर यादि हूंदी आहे को मुंहिंजा अदा जॾहिं वली दाद यादि करे त करीम दाद खे हिडकी थिए बाद में मूसा गालाए जा तुझे घर में केतरियों भी बीमारियों हन तहां पांजे घर वारन जी तरबियत कयो अमड़ियों भेनरूं घर में आहिन घरवारी तवां जी घर में आ उनके सिर्फ प्यार में डंडे सा न प्यार में उन जी एतरी तरबियत कयो ओ अल्लाह जी बानड़ी जडे नलके मां पानी कढी त बिस्मिल्लाहिर रहमान रहीम करे एकड़ो दफो दुरूद मुझे आका ते पढ़ी ऐं सूरह फातिहा पढ़ी पानी दिले इन मां नलके मां कढंदी कर जडे मानड़ी पचाई उन वक्त भी मुझे महबूब ते दुरूद पढ़ी सूरह फातिहा पढ़ंदी कर जडी मल घर वारन के खाराई उन वक्त भी दुरूद पाक पढ़ी सूरह फातिहा पढ़ी पो खाराईंदी कर घरवारी इहो कम करे ऐं तू अल्लाह जा बाना जडे हलाल जी रोजी कमाए मोटी त मुझे मुस्तफा करीम ते दुरूद पढ़ंदो भी वञ दुरूद पढ़ंदो भी अच घर में पहुंची हिक बच्चे का पुछ बच्चा नमाज पढ़ी थई न्याणी का पुछ अम्मा कुरान जी तिलावत कई थई घरवारी का पुछ अल्लाह जी बानी नमाज पढ़ी थई तू इहो चेक इन बैलेंस घर में रख तुजा घरवारा इहो अमल कन खुदा जी जात थी जाने रात जो सुमण वक्त 10 मिनट पांजे बच्चन खे दे मानू चवन पिलाट कयासी बच्चन जेला बन्यू था कयो बच्चन जेला ही था कयो बच्चन जेला या खैर ख्वाही ना है अगर बच्चे जो वाकई तू हमदर्द आही तो बच्चे जेला आखिरत सुहणी कर पांजे बचड़े के रात जो सुमण का अग में मुझे मुस्तफा जो दुरूद ऐं कलमे पढ़ण जो ताकीद कर पांजे घर में 10 मिनट बच्चन खे दे पांजे घरवारी के भी चो पांजे न्याणन के भी चो ओए नंढड़ा बचड़ा जेके थंज ते हन उन अमड़ के चो इन बचड़े के खीर प्यारे बचड़ो खीर पे अमड़ मथो मुझे महबूब मुस्तफा ते दुरूद पढ़े अल्लाह जे कुरान जी सूरह फातिहा तिलावत करे जे तुझे घरन मां सब बीमारियों खत्म न थियन त मुझो नालो भी लाहे छड़ी नालो छा थई अल्लाह बचायो कम केड़ा कंदो हई मिरन में हथ विझंदो आ को जेड़ो बचे तेड़ो न बचे अल्लाह बचायो नालो त थई पर कम भी हुए करन ओ मोजा अदा अजकल तो असा जे घरन में ही परेशानियों एक तो खुदा जी का मार पे कोन थो चवा ए चवा तो खुदा हिदायत दे उन जालिमन मुलन के जन तावीज़ जो ढंग रचाए मानु जा घर बर्बाद करे छड़िया सजो दी लिख लिखा कट कटा करे खुदा जा बाना अल्लाह जो कुरान शिफा है अल्लाह जो कुरान रहमता लेकिन तो जो कोई धंधो करी शुरू कयो जे बेचारे जे घर में के चेल में सूर पयो पहुतो मौली साहब चेल में सूरा ठप 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 शू तो के तबा भुक्तो पियला अरे खुदा जो खौफ कर मुल्ला खुदा जो खौफ कर खुदा के जान देनी थई मरणो भी थई कब्र में पहुंचनो भी थई परावा घर बर्बाद न कर मानुन जा घर न पिटा जेडी मल न के तू इए चवंदे तो उन जो पहरो निशानो पांजो भा या सौटरी या मासात थींदो दिल में इहो सोचीदा त शायद असा के ए वेढ़ाए रहयो आ तो खुदा जा बाना इन तावीज़न वारन का बचो छदे दियो इनन के पांजे घर में मुझे आका जे दुरूद जो लोलियो कयो पांजे घर में कुरान करीम जी तिलावत शुरू कयो पांजे बच्चन के सुणी तरबियत दियो पांजे बच्चन के सुणी तालीम दियो इंशाअल्लाह ताला तवाजे घरन जो बीमारियों खत्म थी विंदियो तवाजे घरन जो परेशानियों खत्म थी विंदियो ओ मोजा दोस्त उन घर में अल्लाह ही अल्लाह जे रसूल जी बरकत हुंदी आ जे घर में रब जो कुरान है मुझे मुस्तफा जो दुरूद हुंदो
आखिरी 2 मिनट जे लाइ हिकड़ी ॻाल्हि करण दे मन हिन आवाज़ जे ज़रिए अल्लाह जो नेक बानियूं उन्हनि जे दिल जे मथां इहा ॻाल्हि असर करे। हिकड़ी औरत पंहिंजे बच्चे जी तरबियत थी करे, कीअं थी तरबियत करे? बच्चड़ो नंढड़ो आ, जीअं समझदार थियो आ, मां ॾिसे थी त मुंहिंजे बच्चड़े जा मिट माइट घटि हल, रिश्तेदार घटि हल, उहा अमड़ छा थी करे? निमाज़ जो टाइम थींदो आ, बच्चड़े खे चवंदी आ हलिया मुंहिंजा पुट वुज़ू कयूं। बच्चड़ो सवाल कंदो अम्मा वुज़ू कीअं कबो? बच्चा जीअं मां थी कयां ईअं कर। उबता सुबता हथ बच्चड़े धोता, अमड़ बि मुसल्लो विछायो आ, बच्चड़े खे मुसल्लो विछाए ॾिनी। अम्मा मुसल्ले ते वेही छा कयां? ओ मुंहिंजा बच्चड़ा निमाज़ पढ़ो। अम्मा निमाज़ पढ़ा त छा मिलंदो? ओ मुंहिंजा बच्चड़ा निमाज़ पढ़ी बस कंदे जेकी दुआ घुरंदे मुंहिंजो रब तुंहिंजी दुआ क़बूल कंदो। अमड़ छा कंदी आ? माउ खे ख़बर आ मुंहिंजे बच्चड़े जी पसंदि वारी शइ कहिड़ी आ, उहे शयूं खणी रखंदी आ। जीअं बच्चड़ो निमाज़ पढ़ी बस कंदो आ, अमड़ चवंदी आ अखियूं बूटे दुआ घुर। बच्चड़ो हथड़ा खणी दुआ घुरंदो आ, अमड़ उहा शइ खणी उन जे आॾो रखंदी आ। बच्चड़ो अखियूं पटींदो आ, ॾिसंदो आ अम्मा शइ मिली वई। बच्चड़े जो माउ ज़हन ठाहियो, ख़ुदा जी कुदरत आ। हिकिड़ो ॾिहाड़ो थियो, पाड़े में कज़ियो थी पियो, अमड़ हली वई आ। बच्चड़ो रांदि खेॾण वियो, बच्चड़ो रांदि खेॾी खेॾी बुख लॻी मोटी आयो। अमड़ ॾिठई त घर में कान्हे का, परेशान कोन थियो, चई अमड़ नाहे त छाहे, मूंखे रोज़ी जेको ॾींदो आ अॼु बि उन खां थो वठां। नंढड़ो बच्चड़ो आ, अञा निमाज़ उन ते फर्ज़ी कैफ़ियत में कान्हे का। उहो बच्चड़ो वुज़ू कंदो आ, उबता सुबता हथ धोई मुसल्लो विछाईंदो आ, मुसल्लो विछाए उबता सुबता 2-3 सजदा ॾेई हथड़ा खणी चवंदो आ ओ मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा रब, अॼु अमड़ बि कान्हे का, मुंहिंजा रब मूंखे बुख ॾाढी लॻी आ, जल्दी जल्दी मूंखे मानी ॾे। ईअं करे चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। बच्चड़ो कलमो पढ़ी हेठि जो निहारे त मानी अॻियां पई आ। बच्चड़े मानी खाइण शुरू कई, उन ते कोई फर्क कोन पियो। बच्चड़ो मानी पे थो खाए, ओॾां अमड़ जे दिल में ख़्याल आयो बच्चड़ो मुंहिंजो अकेलो आ, मता घर अचे वञे, मुंहिंजे बच्चड़े खे बुख लॻंदी। माउ जीअं जो आई ॾिसे त दड़ो खुलियो पियो आ, तकड़ी तकड़ी अंदर आई। अमड़ अचे ॾिसे त बच्चड़ो मुंहिंजो मुसल्ले ते वेठो आ, मानी खाई रहियो आ। माउ खां ॻाल्हि विसरे चवे थी बच्चा कंहिंखां मानी वठी आयो आ? जवाब थो ॾे मुंहिंजी जीजल अम्मा, जंहिंखां रोज़ तूं वठी ॾींदी आ, अॼु तूं कान हुई, उन रब खां घुरियमि, उन रब मूंखे पाण ई अॼु मानड़ी खाराई आ। मुसलमान ईमानदारीअ सां ॿुधा, हाणे इहो बच्चड़ो सॼी ज़िंदगी कंहिं वॾेरे जे दर ते वेंदो? जवाब ॾे, कंहिंजे आॾो हथ टंगींदो? कोन टंगींदो न। हुनजो रब जे मथां भरोसो थी वियो। मदीने वारे मीर जो उम्मती आ त पंहिंजे बच्चनि जी जीअं सुहिणी तरबियत कर। नंढड़े लाकू बच्चड़नि खे तवक्कल तो अल्लाह सेखार, मुंहिंजे आका जो दुरूद सेखार। राति जो सुम्हण वक़्तु हर हिकु बच्चड़े खे कलमो पढ़ाए पोइ सुम्ह। बच्चड़नि जी तरबियत कर। बच्चड़ो चवे बाबा अल्लाह हाफ़िज़, अम्मा अल्लाह हाफ़िज़, मामा अल्लाह हाफ़िज़, चाचा अल्लाह हाफ़िज़। तव्हां वॾा बि हिक ॿिए खे चओ, नंढा बि हिक ॿिए खे चवनि। मां तव्हां खां थो पुछां, जेका शइ न अल्लाह जे हिफ़ाज़त में ॾिबी आहे, उन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो मुंहिंजो रब खणंदो आहे या कोन खणंदो आहे? जवाब ॾे, खणंदो आहे। पोइ मुंहिंजा दोस्त अमल त थोरो आहे, फ़ाइदो केॾो वॾो आहे। सुम्हण वक़्तु बच्चड़ो चए अम्मा अल्लाह हाफ़िज़, मां चयो त बच्चा अल्लाह हाफ़िज़। अमड़ चए तोखे अल्लाह निगाहबान तुंहिंजो, बच्चे चयो अम्मा तुंहिंजो अल्लाह निगाहबान। ॿई सुम्ही पिया, सॼी राति अल्लाह जा मलाइक पहरो ॾेई रहिया आहिनि। ओ मुसलमान, पंहिंजे घर खे जन्नत बना, पंहिंजे घर खे जन्नत बना। दीन रुगी फिरकन जो नालो कोन्हे, दीन रुगी वठ वठां जो नालो कोन्हे, दीन प्यार जो नालो आहे, दीन मोहब्बत जो नालो आहे। ओ मुंहिंजा दोस्त, केतिरो बि दीनदार आहीं, पर जे घर में सुकून कोन्हे त तुंहिंजे दीनदारीअ तोखे फ़ाइदो कहिड़ो ॾिनो? पहिरीं पंहिंजे घर में सुकून पैदा कर, पंहिंजे पाड़े में सुकून पैदा कर। मुंहिंजा मुर्शिद करीम सजण सईद दामत बरकातुहुल आली हिते सभु अल्लाह जे
वलियन जा गुलाम वेठा हो के मशहूरन वारे साईं जा गुलाम वेठा हन के मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जा गुलाम होंदा के मुंजा दोस्त अजीज साईं कंबर वारे जा गुलाम होंदा के से आशिक अली शाह जीलानी जा गुलाम होंदा मुंजा दोस्त हर अल्लाह जे कामिल वली जा गुलाम वेठा हो लेकिन सब कहे मथा जरूरी आ त पंहिंजे मुर्शिद के याद करे पंहिंजे मुर्शिद जी तारीफ करे मुंजा दोस्त तव्हां जे मथा हक आ तव्हां पंहिंजे कामिल पीर जी तारीफ कयो मुझे भी मथा हक आ मां पंहिंजे मुर्शिद जी तारीफ कया मुझे मुर्शिदन करीमन जो हुक्म आसा के त जिते वजो तबलीग कयो अल्लाह जे मखलूक के समझायो त पंहिंजे घर के जन्नत बनायो पांजे घर के जन्नत किए बनबी अम्मड़ के अम्मड़ वारी इज्जत दे अब्बे के अब्बे वारी निगाह सानिस जाल के जाल जे हैसियत में इज्जत दे पुत्र के पुत्र जे हैसियत में इज्जत दे पाड़े वारे के पाड़े वारे जे हैसियत में इज्जत दे भाव के भाव जे हैसियत में इज्जत दे रब जो कुरान गवाह हुआ हल जज़ाउल इहसान इल्ला अल इहसान नेकी जो बदलो नेकिया तू बिन के इज्जत नी दे ब्या तोखे इज्जत नी दा तो जला घर त जन्नत पर गोठ भी जन्नत बन जीवी दो सस्तो सोडो सवलो सोदो करण न करण त मुंजा दोस्त तहां जी मर्जी आ पर यार जे कंदऊ त फायदो थींदव नुकसान कोन थींदो बच्चन के कलमो रात जो पढ़ाईंदासी इंशाअल्लाह सिटन ने चयो इंशाअल्लाह घणन सोचो सा पाण ही कोन पढ़ंदा हो तो बच्चन के केड़ो पढ़ायो मुसलमान ये न कर दाहो थी मुझे मदीने जे मीर फरमायो थई कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर घर जो वडो पांजे घर जो बादशाह कयामत जे दिहाड़े इनन सभनी घर जे भातिन जी तो का पूछा थींदी याद रखी छजा मुझा दोस्त तो का पूछा थींदी इन करे भलो थई त पांजे बच्चन जी संभाल कर पांजे घर वारन जी संभाल कर पांजे बच्चन के मुझे सोने नबी जो दुरूद सिखार पांजे बच्चन के कलमो पढ़न सिखार पांजे बच्चन के दीन जो गालियों सिखार इंशाअल्लाह ताला सुभाणे जदन तू मरी वींदे मुझे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो ओए मानू कोन मरदा हन जन जो औलाद नेक पुठियो हुंदो ओहे मानू कोन मरदा हन जेके मस्जिदूं ठहराए वींदा हन ओहे मानू कोन मरदा हन जेके शागिर्द हाफिज कुरान तैयार कंदा हन ओहे मानू कोन मरदा हन जेके इदारा तैयार कंदा हन मरंदो उहो आ जंहिंजो पोइते कुछ भी कोन हुंदो जेको खुदा ऐं मुस्तफा के न सुञाणंदो आ उहो मरंदो आ त मुंहिंजा दोस्त अजीज असां जे दोस्त उस्ताद हजूर बख्श हे महबूब जे मीलाद जी महफिल सजाए असां के दावत ॾिनई असां तो वटि दावत में आयासीं मुंहिंजा दोस्त अजीज तोखे दुआऊं ॾिनियूंसीं मदीने वारे मीर जी तोखे शरीयत जूं कुझु ॻाल्हियूं ॿुधाईसीं अल्लाह ताला तोखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो असां खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो उस्ताद हजूर बख्श ऐं उन जे बचननि जेको मुंहिंजे आका जे मीलाद लाइ सोनी महफिल सजाई आ अल्लाह ताला उनन जो महफिल मीलाद सजाइण कबूल फरमाए इन महफिल में अचण वारन जो रब अचण कबूल फरमाए बुधण वारन जो बुधण कबूल फरमाए बुधाइण वारन जो रब बुधाइण कबूल फरमाए वींदे वींदे मां भी तो के एकड़ी दावत तो ॾियां कबूल कंदे छो त सिंधी खाइजे त खाराइजे न त असुली न खाइजे लाइजे त निभाइजे न त असुली न लाइजे मुंहिंजा दोस्त मां भी तोखे दावत हो ॾियां हिकिड़ो ॾींहुं अथई विच में सुभाणे जुमे जो छंछर जी शाम आचर जी रात मुंहिंजे महबूब मुर्शिदन करीमन हज़रत सोना से रहमतुल्लाह तआला अलैह जो सालियानो उर्स मुबारक थी रहियो आहे मुंहिंजा दोस्त सॼी जमायत खे यादि रखो हर अल्लाह जे कामिल वलीअ जे उर्स में वेंदा कयो जॾहिं अल्लाह जे वलियन जे उर्स में वेंदा आहियूं त मुंहिंजा दोस्त उते मज़ो ई निरालो हूंदो आहे अल्लाह वारनि जे उर्स में वञो उते दुआऊं थींदियूं उन दुआ में गॾिजी दुआ घुरो इंशाअल्लाह ताला मुंहिंजो रब पंहिंजे नेकनि जे सदके तव्हां सां जो दुआऊं क़बूल फरमाईंदो उम्मीद आहे त सभई दोस्त मुंहिंजी दावत क़बूल कंदा आचर जी रात आचर जो ॾींहुं कंडियारो दरगाह अल्लाहाबाद शरीफ में सालियानो उर्स मुबारक थी रहियो आहे सॼी जमायत खे दावत आदा दावत कबूला बिल्कुल ॾींदो सुभाणे शाम
जी अदा सुभाणे शाम मुखे याद आ सुभाणे शाम मुझे मदीने वाले घोट जो सच्चो आशिक मुझे आका जो दीन जो दाई जै पांजी पूरी जिंदगी मुझे आका जे दीन ला कुर्बान कई बल्कि उन जे पछाड़ीअ जा जेके पसाह होया ओए भी मुझे महबूब मुस्तफा जे दीन जी तबलीग कंदे गुजरिया नालो आहे साईं सोनो नाले बिठो अदा बुधला नालो सही सोनो नाले मिठो चो रहमतुल्लाह ताला अलैहि अल्लाह ताला उन जा दर्जात बुलंद फरमाए अल्लाह ताला उन जी मगफरत फरमाए सुभाणे रात साईं जे गोठ सालियानो मुझे महबूब मुस्तफा करीम जो जेको साईं जे ज़माने का थींदड़ा आका करीमन जो उर्स मुबारक वो उर्स मुबारक थी रहो उन जी भी तहां के दावत दई रहो हां उन में भी शरीक थियो मुजा दोस्तों मार्ज को अल्लाह वारन जे उर्सन में शरीक इंशाअल्लाह ताला बेड़ो तरी पौंदो वाग मदीने गाला गाला बेड़ो तरंदो वाग मदीने वरी पौंदी मुजा दोस्त अजीज तकरीर जो टाइम पूरो थियो कलाक बि पूरा बथी विया ब कलाक तहां थध में वेठा हो या गर्मी में इंशाअल्लाह ताला जिन मोहब्बत इश्क सा हिते वेठा हो अल्लाह ताला ये तवा के मोहब्बत इश्क सा मदीने वाले घोट जा दीदार जन्नत में कराई दो इंशाअल्लाह ए मुझे दोस्त नालो ताला दोस्त जो छाहे उन ये नात लिनी है कि पढ़न जिला एकड़ी न पर लिखियो दे बिन्नी जी तकलीफ न दे फकीर बकला कमा पंजा पूरा कया ने जे दोस्त लिखियो ने का हिकड़ी बाबा जे का चई हन जे लिखियो बुधाए पहरी बुधाए एडा ऊंचे तो साईं बी बुधायो जी साईं अन्या 20 मिनट आए मुआरी घड़ी कोई तो थी वई है मोहम्मदी ने अच्छा मोहम्मदी नो दिसा या रसूल अल्लाह ओ यतीमन जयार नबी मोहम्मदी ने अच्छा जी जलसू दो अच्छा मोहम्मदी ने अच्छा बाबल सूदो अच्छा मोहम्मदी ने अच्छा बचड़न सूदो अच्छा आकाश तीड़ो कजा मदीने अच्छा दिल पर सतीड़ो कजा मदीने अच्छा मदीने हलणो थो त चओ न मदीने अच्छा मदीनो दिसा मदीने अच्छा बचड़न सूदो अच्छा आकाश तीड़ो कजा मदीने अच्छा दिल पर सतीड़ो कजा मदीने अच्छा ख्वाब अहेड़ो निसा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह हो यतीमन जयार नबी ख्वाब अहेड़ो दिसा तुझा कदम चुमा ख्वाब अहे
ॾिसां तुंहिंजा कदम चुमा ख्वाब अहिड़ो ॾिसां तुंहिंजा कदम चुमा आका सॾीड़ो कजां मदीने अचां दिल बर सॾीड़ो कजां मदीने अचां मदीने अचां बचड़न सूधो अचां मदीने अचां भाइरन सूधो अचां आका सॾीड़ो कजां मदीने अचां दिल पर सॾीड़ो कजां मदीने अचां तुंहिंजे दर ते अचां सूरतो सां सलियां या रसूल अल्लाह ओ गुनहगारन जा गमखार नबी तुंहिंजी दर ते अचां सूरतो सां सलियां माइटन जा दोस्तन जा भाइरन जा चाचन जा मामन जा सौटन जा साहुरन जा पाड़े वारन जा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ शल जल्दी घुराई मुंहिंजा मिठड़ा तुंहिंजे दर ते अचां सूरतो सां सलियां तुंहिंजे दर ते अचां सूरतो सां सलियां आका सॾीड़ो कजां मदीने अचां दिल बर सॾीड़ो कजां मदीने अचां अञा 5 मिनट बचन था चाचा कसर न छॾिजो हाज़िर मुंहिंजा साईं हाज़िर हा उते अचजां ओ मुंहिंजा मदीने जा घोट जिते पंहिंजा छॾे वेंदा उते अचजां ओ मुंहिंजा मदीने जा साईं जिते पंहिंजा छॾे वेंदा मिटीअ जा पण विझी मुंहं ते मिटीअ जा मण विझी मुंहं ते खोटे खडड़ी लटे ईंदा उते अचजां ओ मुंहिंजा मदीने जा घोट जिते पंहिंजा छॾे वेंदा हाय सोना पारत अथई असां गुनहगारन जी मता भूरल भुलाई तूं मिठड़ा पारत अथई असां जी मता भूरल भुलाई
त असांखे आसरो तुंहिंजो सोना असांखे आसरो तुंहिंजो ॿिया सभई संगती छॾे वींदा उते अचजा ओ मुंहिंजा मदीने जा घोट जिते पंहिंजा छॾे वींदा। मुंहिंजा दोस्त कीअं तव्हांखे ॿुधायां त हिते अचण खां अॻु में 1.5 कलाक मोहम्मद अयूब खोसे जे ॻोठ में प्रोग्राम करे आयो आहियां। जीअं हज तां मोटियो हां ख़ैर सां सॼो महरम हलियो हां, सॼो सफ़र हलियो हां, रबीउल अवल शरीफ़ पिया हलूं, ॾींहं में 2 प्रोग्राम, रात जो निंड अॼो की रात तव्हांजी निंड फिटी आहे, सुभाणे सुबुह जो दुकान ते वेठा हूंदो त इहे पिया झूटा खाईंदो ॼण वाङण पे था तोरियो। हारी हिकिड़ी रात पाणी वहंदो आहे, सुबुह जो जॾहिं ईंदो आहे त चवंदो आहे त मानी बि न खपे मूंखे, छॾियो मां घड़ी खनि निंड कयां। इहा हक़ीक़त आहे। 3 महीना हक़ीक़त 3 महीना तव्हां लिस्ट ॾिसो मुंहिंजा दोस्त। रात जो महबूब जो मीलादन जो कचहरियों ऐं ॾींहं जो उस्ताद स्कूल में ड्यूटी। ख़बर अथव त अॻे ड्यूटी हाज़ुर साईं में वठंदा, हाणे चवंदा त हे ॾियो, हाणे हे था वठनि न। इन खां सवाइ कम बि कोन थो थिए। उस्ताद हुज़ूर बख़्श खे ख़बर आहे महीने में मोकल 2 ॾिहाड़ा कीअं था पिया हलूं, असां में ताक़त कान्हे का। बेशक तव्हां सोचींदा हूंदो यार कैसेटनि में ॿुधंदासीं त केॾो भलो आवाज़ हो, अॼु त आवाज़ जो मज़ो ई कोन हो। मुंहिंजा दोस्त बेशक सही था चओ, अॻु में प्रोग्राम 8 ॾींहं कंदा हुआसीं, हाणे 8 ई ॾींहं पिया प्रोग्राम कयूं। छा कयूं मुंहिंजा दोस्त? जिन कुझु तव्हां दोस्त असांखे मोहलत ॾींदो, ॾिसो 20 मिंट घटि थिया तॾहिं बि चाचे इशारो न त 20 मिंट मौलवी खुटनि था, पंहिंजा 20 मिंट पूरा कर। मुंहिंजा दोस्त अलाह ताला तव्हांजे इश्क खे सलामत रखंदो। असांजो बि ॾोह कोन थियव, हली हली यकीन कयो। सच पुछो त अधु जॾो ही जेको हिकिड़ो पासो न असांजो गैराबाद थो पियो थिए, माण्हू मूवी भराइण खां मुड़नि कोन था, ऐं मूवीअ वारा बि लाइट, ख़बर अथव हिन लाइट में पावर केतिरो 5 मिंट तव्हां ॾे न कंहिं लाॻी थो रखे त तव्हां निहारे बि कोन सघंदो। असां सां रोज़ इहे हालत आहे। अलाह ताला असां ते बि रहम फरमाए, असांजे दोस्तनि ते बि रहम फरमाए। मुंहिंजा दोस्त महबूब मदीने वारे घोट जा आशिको हिते तमन्ना कयो, अलाह कंदो हिते ई दीदार थी वेंदो। हिते न थियो त क़बर में ज़रूर मुस्तफ़ा करीम दीदार कराईंदो। इन ॻाल्हि जी पक्का इहा उम्मीद पक्की आहे, इंशाअल्लाह ताला महबूब ज़रूर दीदार कराईंदो। अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हाणे सलातो सलाम पढ़ंदव या अञा वेहंदव? दुआ घुरो। सलातो सलाम भी को या पहिरी सलामत पुछो न त सलातो सलाम पढ़ो। को मुजाहिद अचे लाउड में हथ विझे त मूंखे पक थी अदब सां उथी बि आने सेरो ज़माना हुआ जिनके आने सेरो ज़माना हुआ। इस नबी की विलादत पेला कौन सलाम मुस्तफा जाने रहमत पेला कौन सलाम शमाए बज़ में हिदायत पेला। दामने मुस्तफा आसियो
मिलादे रसूल, ये सलामे आज जाना हो कबूल। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीबल्लाह, व अला आलिका व अस्हाबिका या शफीअल मुज़निबीन। व अस्हाबिही अजमाइन। दिलन जा हाल ॼाणंदड़ रब, दुआन जा कबूल कंदड़ रब, मुंहिंजा सुहिणा करीम रब तुंहिंजे दर करीम रब सोने महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सदके में असांजे दिलनि जो नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। या अल्लाह, मर्दो ख़वातीन जंहिं जे दिल में जेका सुहिणी उम्मीद आ, जंहिंमें मुंहिंजा करीम रब तुंहिंजी रज़ा ऐं तुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी रज़ा है। या अल्लाह, उहा तमन्ना उहा उम्मीद असांजी पूरी फरमा। मुंहिंजा सुहिणा करीम रब दोस्तनि नाला वरिता, अदो ग़ुलाम कादर परिहाड़ या को ॿियो दोस्त आहे, मुंहिंजा करीम रब जेके मुश्किल में आहिनि, जेके बीमार आहिनि, मुंहिंजा मौला मदीने वारे घोट जे सदके उन्हनि जूं बीमारियूं दूर फरमा। मुंहिंजा करीम रब जेके बे औलादी आहिनि, मुंहिंजे आका जे मीलाद जे सदके उन्हनि खे नेक सालिह औलाद अता फरमा। करीम रब जेके साहिबे औलाद आहिनि, उन्हनि जे औलादनि खे नेक ऐं सालिह बना। मुंहिंजा मौला जेके असांजा मिट माइट अज़ीज़ व अक़ारिब, मुंहिंजे आका जा उम्मती मर्द ख़वातीन, ईमान वारा मर्द औरतूं दुनिया छॾे विया आहिनि, मुंहिंजा मौला उन्हनि जी बि मग़फ़िरत फरमा। या अल्लाह, उन्हनि जे क़बरुनि खे जन्नतुल फिरदौस जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बनाइजां। करीम रब ख़ुसूसन असांजे प्यारे दोस्त मरहूम साईं इमाम अली जे क़बर खे मुंहिंजा मौला जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बनाइजां। मुंहिंजा सुहिणा करीम रब असांजे दोस्त में हुज़ूर बख़्श उनजे भाइरनि, उनजे बचड़े मौला मदीनो ॾेखार, मौला मदीनो ॾेखार, मौला मदीनो ॾेखार, पोइ भली मार लहन उजागा अखियुनि जा। आख़िर में सभई दिल जे हुज़ूर सां पंहिंजे वतन अज़ीज़ लाइ दुआ घुरो। मुंहिंजा मौला असांजे मुल्क खे इस्तेहकाम बख़्श। मुंहिंजा करीम रब असांजे मुल्क में जेका गैर मुस्तहकम करण वारनि जी साज़िशूं आहिनि, मुंहिंजा मौला उन्हनि जे नापाक इरादनि खे नीस्तो नाबूद बना। मुंहिंजा मौला असां त कंहिंखे नथा सुञाणूं त कंहिंजे दिलनि में छा आहे, पर मुंहिंजा मौला तोखे सभु मालूम आहे। उहे केर बि आहिनि जिन जे नियतुनि में हिन वतन अज़ीज़ जी वफ़ा नाहे, मुंहिंजा मौला उन्हनि जे नापाक इरादनि खे नीस्तो नाबूद बना, उन्हनि खे कमज़ोर कर मुंहिंजा मौला, ऐं हर उनखे ताक़तवर बना। उहो आलिम दीन हुजे या दीनदार हुजे या अमीर हुजे या सियासतदान हुजे, जंहिंजे दिल में हिन वतन अज़ीज़ जे लाइ प्यार आहे, जेको वतन अज़ीज़ खे मुस्तहकम ॾिसणु चाहे थो, मुंहिंजा मौला उन्हनि खे ताक़त हिमत अता फरमाए। करीम रब मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे उम्मत जो ख़ैर फरमाए, मुस्लमाननि जो बोल बाला फरमाए। या अल्लाह, जिते जिते मुस्लमान रहनि था उन्हनि जी मदद फरमाए, उन्हनि जी हिफ़ाज़त फरमाए। कश्मीर जे मुस्लमाननि जी मौला, असांजा शाम में मुस्लमान भाइरनि सां ज़ुल्म थी रहियो आहे, या अल्लाह पंहिंजे महबूब जे सदके उन्हनि जी हिफ़ाज़त फरमाए, उन्हनि जे हाल ते रहम। अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या